दोस्तों ही कहाणी आहे ग़रीब छोकिरो ऐं बादशाह जी। हिकिड़ो बादशाह हूंदो हो। बादशाह त पाण अलाह पाक आहे, पर हीअ बि दुनिया जे हिकिड़े टुकड़े जो बादशाह हो। उन बादशाह जे बादशाह में हिकिड़ो ग़रीब छोकिरो रहंदो हो, जंहिंजो पीउ नंढे हूंदे मरी वियो हो। तंहिं हिकिड़े ॾींहुं पंहिंजे माउ खे चयईं त मां मूंखे टको ॾे त वञी इश्क कमायां। माउ चयसि अबा पाण ग़रीब मिसकिन हिन वक़्तु टको किथां आयो, मूं वटि टको कान्हे। लेकिन छोकिरे पंहिंजो ज़िद न छॾियो, चयईं मां कीअं बि करे मूंखे टको ॾे त वञी इश्क कमायां। माणस लाचार थी पुट खे चयो वञी बादशाह खां टको वटि। छोकिरो सिधो बादशाह वटि वियो ऐं बादशाह खे चयईं त बादशाह सलामत मूंखे हिकिड़ो टको ॾियो। बादशाह हैरान थी पुछियसि छोकिरा कर ख़बर टके खे छा कंदे। छोकिरे जवाबु ॾिनो साईं इश्क कमाईंदुसि। बादशाह मुर्की चयसि टके में इश्क कमाईंदे? चयईं हा साईं टके में इश्क कमाईंदुसि। बादशाह छोकिरे जी चालाकी ते हैरान थी वियो, ख़्यालु कयईं त टके में इश्क कीअं कमाईंदो। सो खेसि टको ॾेई हिन जे पोयां पंहिंजो माण्हू छॾियईं त उहो अची ॿुधाए त छोकिरे टके में इश्क कीअं कमायो। साईं हल किसो कोता हाणे ॾिसूं त छोकिरे टके में इश्क कीअं कमायो। छोकिरे टके मां पाए जी कार, पाए जी गुली, 2 पायनि जो साबुण वरितो, बाक़ी 2 पायूं खीसे में विझी वञी कपिड़ा धोअण लॻो। शाम जे वक़्तु उहे धोतल कपिड़ा पाए टिप टाप थी शहर जो चकर ते निकितो। राति जी मानी खाइण बाद घुमंदो फिरंदो वञी हिकिड़े सौदागर जे माड़ी हेठि बीठो। थोरी देरि बाद ॿी हेॾां होॾां ॾिसी पक कई त को माण्हू कोन थो ॾिसे, पोइ भित में किला हणंदो माड़ी ते चढ़ी वियो। बादशाह खे संदसि माण्हू वञी ख़बर ॿुधाई। सो उन वक़्तु ई बादशाह माड़ी जे हेठां अची बीह रहियो ऐं छोकिरे जी मोटण जी इंतज़ारु करणु लॻो। माड़ी में कंहिं सौदागर जी ज़ाल पंहिंजी बानी समेत रहंदी हुई। सौदागर सौदागरी ते वियल हो। बानी जो छोकिरे ते नज़र पई। तंहिं पंहिंजे साइण खे ॿुधायो त हिन बानी खे चयो महिमान जी वञी ख़िदमत कर। बानी छोकिरे वटि आई, चयईं त हिन पलंग में हथु विझा त हेठि भरो कयूंसि। छोकिरे चयुसि पंहिंजे साइण खे सॾु कर, उहो कमु उन जो आहे। बानी मोटी वञी साइण खे चयो साईं हीउ छोकिरो त ॾाढो सियाणो थो ॾिसिजे, पलंग में हथु हीण थो वधाए, पर ॾाढे बेपरवाही सां चयईं त पंहिंजे साइण खे सॾु कर। उहा ॻाल्हि ॿुधी हिन बानी खे चयो, उन सौदागर जी ज़ाल पंहिंजे बानी खे चयो चङो गरम सर्द पाणी वञी ॾींसि त हथु मुंहुं धोए। बानी हुकुम जी तामील कई। अची ॾिसे त छोकिरो पलंग ते बालम थी वेठो आहे। पाण पाणी छॾे वेंदी रही। कुझु वक़्त खां पोइ अची ॾिसे त पाणी जहिड़ो आहे तहिड़ो पियो आहे। पुछईं तूं अञा ताईं हथु मुंहुं बि न धोतो आहे। छोकिरे चयसि पाणी तूं मिलाए ॾे त हथु मुंहुं धोआं। बानी उहे लफ़्ज़ ॿुधी यकदमि सर्द गरम पाणी मिलायो ते हिन उथी हथु मुंहुं धोतो। साइण वारी बानी खे चयो त हीअ अतुर जी शीशी खणी वञी ॾींसि, ॾिस त छा थो करे। बानी छोकिरे खे अतर जी शीशी आणे ॾिनी। हिन छा कयो, उहा वठी पलंग जे चइननि पावनि हेठां हारे पलंग ते चढ़ी वेही रहियो। कुझु देरि बाद बानी हिकिड़ो गिदरो छिरी छोकिरे खे ॾेई मोटी वई। हिन छा कयो जो गिदरे तां खल लाइ गतरा गतरा करे थाली में रखे छॾी। बानी जे अचण ताणी उहा थाली गतरनि सूधो वापसि कई। बानी उहा थाली खणी साइण वटि आई, जंहिं वरी हिकु लीमो सुई छोकिरे ॾांहुं ॾियारे मोकिली। बानी खां उहे शयूं वठी हिन छा कयो जो सुई लीमे में टुंबे वराए सुई पलंग जे सेरांदी वारे पाए में टुंबे छॾी। उहा हालत ॾिसी बानी पंहिंजे साइण खे चयो हीउ ॾिसण से छोकिरो आहे मगर अकुल जो वीर आहे। सौदागर जी ज़ाल सभिनि ॻाल्हियुनि में उनखे परखे पोइ हार सिंगार करे उन वटि आई ऐं सॼी राति छोकिरे सां रिहाणू करे गुज़ारियईं। पोइ राति जो छोकिरो माड़ी तां लथो। बादशाह बि हेठि हिन जे इंतज़ार में लिकियो बीठो हो त हिन खे ॾिसी वरितो। छोकिरो त पंहिंजे घर हली वियो, मगर बादशाह खे ॾाढी हैरान हुई। ॻाल्हि सम्झ में न पियो अचेसि त छोकिरो माड़ी में सॼी राति कीअं रहियो। बादशाह पंहिंजे मालात में मोटी आयो। आख़िर ॾींहुं थियो। सारो ॾींहुं बादशाह मुंझारे में गुज़ारियो। न दरबार जो ख़्यालु, न बादशाही को कमकार। तव्हांजो मथां अची राति पई। जॾहिं ऊंदाही थी ऐं लोक लका वञी आरामी थियो, तॾहिं बादशाह चमड़ा पोश करे सौदागर जी माड़ी ॾांहुं रवानो थियो। छोकिरे जा हयल किला माड़ी जे भित में लॻा पिया हुआ। बादशाह उन्हनि तां चढ़ी माड़ी थी वियो। पेरनि जे आवाज़ ते बानी होशियार थी बादशाह खे ॾिसी पंहिंजे साइण खे इतला कई।
हुन त न सुञाती को बादशाह आहे या ॿियो। उन ते साइण चुस महिमान जी ख़िदमत चाकरी कर। बानी बादशाह वटि आई, चयईं त हिन पलंग में हथु विझ त हिन पासे करे रखिजे। बादशाह हिकदमि पलंग में हथु विधा ऐं उतां खणी ॿिए हंधि रखी। बानी वञी सौदागराणी खे ॿुधायो, जीअं वरी पाणी ॾियण लाइ चयुसि। बानी गरम सर्द पाणी जुदा जुदा खणी आई, बादशाह जे अॻियां रखियो। बादशाह यकदमि उथियो, थधो कोसो पाणी मिलाए हथु मुंहुं धोई पलंग ते चढ़ी वेही रहियो। एतिरे में बानी अतुर जी शीशी खणी आई। बादशाह उन मां ॿुड़ो भरे कन में विधा, कुझु कपिड़नि ते ऐं कुझु हंध ते छिटकारे। बानी सारी हालत वञी सौदागराणी खे ॿुधाई, जीअं वरी गिदरो ई छुरी ॾियारे मोकिलियुसि। बादशाह गिदरे खे वढी अधु पाण खाधो ऐं अधु बचाए सौदागराणी लाइ रखी। बानी वरी लीमो ऐं सुई खणी आई। बादशाह दिलि में ख़्यालु कयो, हीअ कहिड़ा बि न बेवकूफ़ आहिनि, हाणे लीमे ऐं सुई जो कहिड़ो ज़रूरत हो। सो छा कयईं जो सुई सां लीमे खे टुंग करे उनजो रस चूसणु लॻो। बानी पंहिंजे साइण खे वञी चयो, अहिड़ो अनाड़ी मूं न ॾिठो, हाणे जेका तुंहिंजी मर्ज़ी। उते सौदागराणी बानी सां गॾिजी बादशाह वटि आयो। बादशाह हिननि खे ॾिसी मुरकणु लॻो त हाणे सौदागराणी अची भर में वेहंदी, पर हिन ईंदे शर्त अची मोचड़नि जी मार विधसि। पोइ त ज़िनानी मार ख़बर न चार, चवंदा आहिनि त पादरनि खां जिन बि भॼी वेंदा आहिनि। बादशाह वीचारो मोचड़ा खाई पंहिंजी धूण ई सुॼाई जितां आयो हो ओॾां रवानो थियो ऐं सारी राति अखियुनि ते वेही गुज़ारी। बसि सुबुह थी वियो ऐं बादशाह यकदमि माण्हू मोकिले छोकिरे खे घुरायो। सिपाहियुनि घड़ी में छोकिरो पकड़े आणे बादशाह जे रूबरो कयो। बादशाह खुलासी जाइ ते वठी वञी विहारे पुछणु लॻुसि, अड़े छोकिरा, कर ख़बर, तूं इश्क कमाइण लाइ मूंखां टको वरितो, सो कमाई या न? छोकिरे वरंदी ॾिनी, हाओ साईं। बादशाह पुछियसि, मूंखे ॿुधा त कीअं? छोकिरे वराणियो, साईं ॿुधाईंदुसि कॾहिं बि कोन। बादशाह चयुसि, छोकिरा, मूंखां का बि ॻाल्हि ॻुझी कान्हे, जे न ॿुधाईंदे त फांसी चाढ़ाए छॾींदोमई। छोकिरी चयुसि, साईं उहा तव्हांजी मर्ज़ी, फांसी चाढ़ियो या भले ई क़ैद करे छॾियो, बाक़ी ॿुधाईंदुसि कॾहिं बि कोन। बादशाह चयुसि, मूंखे एतिरी ख़बर पई आहे, तूं राति फलाणे सौदागर जी माड़ी ते वियो हुई, सारी राति उते गुज़ारे हुई, पोइ बि तूं मूंसां कूड़ पियो ॻाल्हाईं। ॾाहो थी सची कर, ॻाल्हि कीअं आहे ऐं तूं कहिड़े तरह इश्क कमायो? छोकिरे वरंदी ॾिनी त बादशाह सलामत, तव्हीं अलाए छा था चओ, छा लॻा आऊं, छा लॻे सौदागर जी माड़ी, तव्हां माण्हुनि जे ॻाल्हियुनि ते न लॻो, मूंखे उन किसे जी का ख़बर ई कोन्हे। बादशाह तपी बाहि थी वियो, भला राति वारा मोचड़ा यादि बीठा हुअसि, सो पई अंदरि में सड़ियो त कंहिं नमूने सां उहो राज़ ज़ाहिर थिए त हीउ छोकिरो जंहिंजे घर में रिली बि कान्हे, सा सारी राति सौदागराणी सां राति गुज़ारे आयो ऐं शहर जो बादशाह, सो उन साॻे हंधा मोचड़ा खाई पंहिंजो धूण सुॼाए आयो आहियां, आख़िर आहे छा? सो छोकिरे खे वरी बि मोहबत सां सम्झाइण लॻो त मन कंहिं तरह सां उन ॻाल्हि जो सबबु ज़ाहिर थिए, पर छोकिरे ॿिड़की ॿाहिरि न कढी, जीअं बीठो तीअं बीठो रहियो। चईं, बादशाह सलामत, मूंखे उन ॻाल्हि जी का ख़बर ई कोन्हे। उते बादशाह पंहिंजे माण्हुनि खे हुकुम ॾिनो त हिन खे हिकिड़े हफ़्ते लाइ जेल में बंदि रखो। उन बाद जे हिन सची हक़ीक़त ॿुधाई त वाह, न त फांसी ते लटकायो वेंदो। सिपाहियुनि पोइ हिन खे छोकिरे खे वठी जेल में बंदि कयो। होॾां सौदागराणी खे छोकिरे जे जेल में पवण वारी सारी हक़ीक़त मालूम थियो। आख़िर हफ़्तो पूरो थियो पर छोकिरे सची कान की। तंहिं ते बादशाह हुकुम ॾिनो त हिन छोकिरे खे फांसी ते चाढ़ियो। उहा ख़बर पवण सां सौदागराणी खे ॾाढो वीचार थियो, न मानी वणेसि न टिकी। पंहिंजी बानी खे ख़बरचार वठण लाइ मोकिलियईं त शहर में वञी सारी हक़ीक़त वठी अचे त हू फांसी ते केॾे महिल चढ़ंदो। बानी समूरी ख़बरचार वठी हाणे उनजे साइण खे ॿुधायो त छोकिरे खे हींअर ई फांसी ते चाढ़नि था। बादशाह हलंदे महिल बि छोकिरे खे घणो ई सम्झायो, छो तो पंहिंजी जवानी वञाई, खणी सची कर। पर छोकिरे जो उहो जवाबु हो त बादशाह सलामत, कहिड़ी सची कयां, मूंखे का ख़बर ई कान्हे, जेकॾहिं ख़बर हुजे हा त पहिरियों ई ॿुधायां, हाणे देरि न कर, हली फांसी ते चाढ़ियो। उते बादशाह पंहिंजे माण्हुनि खे हुकुम ॾिनो त हिन खे वञी फांसी ते चाढ़ियो, पर जे मोहलत घुरे त फांसी न ॾियोसि, मोटाए मूं वटि अचिजोसि। छोकिरे खे फांसी वारे जहां ॾांहुं वठिया पिया वञनि त होॾां उहा ख़बर सौदागर जी ज़ाल खे पई
तंहिं छा कयो जो खीर जो वटो ऐं मुङनि जो लप बानी ॾे ॾियारे मोकिलियो त छोकिरे बेगुणा तो फांसी चढ़े। तंहिं करे हाणे केसि बचाइजे। तूं हीअं कर जो मुङनि जो लप संदसि अॻियां उछलाए खीर जो वटो हारे तूं हलियो अचु। पोइ जे हयाती हूंदसि त बची पवंदो। बानी मींहुं वागुं कंदे आई, ॾिसे खणी त वेचारे छोकिरे खे फांसी जे तख़्ते ते बीहारियो वेठा आहिनि। हाणे फांसी ॾियण जो सोयो पिया कनि। तेसिताईं ही बि ड्रोड़ी अची रसे ईंदड़ शर्त मुङनि जी लप हिन जे पेरनि में उछलाई खीर जो वटो हारे पाण पोयां पेर रवानी थी। छोकिरे बानी सुञाणे वरिती। जलादन खे चयो मूंखे बादशाह वटी हलो, ॻाल्हि ॿुधाईंदुसि। जलादन हिन खे वठी आणे बादशाह जे अॻियां हाज़ुर कयो। बादशाह छोकिरे खे ॾिसी चयो त अड़े छोकिरा, नेठि मरण खां डिॼी वई न। चऊं हाणे ॿुधा असुल हक़ीक़त। छोकिरे चयो साईं जे इजाज़त न मिले हा त हरगिज़ कोन ॿुधायां। जॾहिं धुरधणी खां इजाज़त मिली अथमि तॾहिं तो ॿुधायां। हाणे ॿुधो, तव्हां मूंखे टको ॾिनो, मूं हुन मां साबुण कार ऐं गुली वठी कपिड़नि खे धोई साफ़ कयो ऐं राति जो हिकिड़े सौदागर जी माड़ी ते किला कुड़ी चढ़ी वियुसि। माड़ी में वञण बाद मूं वटि हिकिड़ी बानी आई। जीअं मूंखे उते पलंग हिकिड़े हंधा खणाए ॿिए हंधि रखण लाइ चयो। मुनकार करे चयोमांसि त पंहिंजी साइण खे सॾु कर। बादशाह पुछियसि तूं ईअं छो कयो? छोकिरे जवाबु ॾिनो साईं सौदागर जी ज़ाल उन तरह मुंहिंजो इम्तिहान थी वरितो त आउं कंहिं ख़ानदानी घराणे जो आहियां या ख़सीस माण्हू आहियां। उहो ई सबबु हो जो मूं पलंग वठाइण खां इनकार कयो। पोइ बानी गर्म ऐं सर्द पाणी खणी आई। अची चयईं त हथ मुंहुं धोई आराम कर, मगर मूं उन पाणी खे हथ बि न लाथो। उन तरीक़े सां सौदागर जी ज़ाल उहो पुछियो जेकॾहिं गर्मी सर्दी सिर ते अची वञे त उहा ॻाल्हि सहींदे या न। मूं उन माम खे सम्झी पाणी मिलाइण जो कमु बि उन बानी हथां करायो। पोइ हथ धोई मुंहुं धोई ॿालम थी वेही रहियुसि, यानी क़बूल कयुमि त कहिड़ी बि तकलीफ़ हूंदी त सिर ते खणंदुसि। अञा थोरो वक़्तु गुज़रियो त वरी बानी अतुर जी शीशी खणी आई। मूं उन शीशी खे खोले पलंग जे चइननि पावनि हेठां पूरे छॾियो। बादशाह पुछियसि तूं अतुर खे चइननि पावनि हेठां छो पूरियो? उन ते छोकिरे जवाबु ॾिनो साईं सौदागर जी ज़ाल पुछियो त सर्दियूं गर्मियूं बराबरि सही वेंदे, पर ही अहिड़ी ॻाल्हि आहे जेका अतुर ख़ुशबू वांगुरु चौधारी पकड़िजी वेंदी। मूं जो जवाबु ॾिनो तूं ख़बर मुंहिंजे दिलि में ईअं काबू रहंदी जो बाप ई ॿाहिरि न निकिरंदी। बादशाह पुछियसि भला पोइ भला छा थियो? छोकिरे चयो साईं थोरी देरि बाद बानी वरी हिकिड़ी थाली में गिदरो ऐं काती खणी आई, मुंहिंजे हथ में ॾिना। सौदागर जी ज़ाल उहा पुछी पक कई त तूं लिकाईंदे पर काती कंध ते अची वञे त पोइ तूं छा करे सघंदे? मूं जो जवाबु उहो ॾिनो त गिदरे जी खल लाहे बाक़ी गबा टुकड़ा करे थाल में विझी ॾियारे मोकिलियोमांसि, यानी बदन जी खल लही वेंदी, गतरा गतरा थी वेंदुसि पर कुझंदुसि असुल कोन। उन खां पोइ वरी मूं ॾांहुं हिकिड़ो लीमो ऐं सुई ॾियारे मोकिलियईं। उन में उहो सुवालु पुछियईं जे सूरी ते चाढ़ियो वञे त पोइ तूं छा कंदे? मूं जवाब में लीमे सुई में टुंबे खट जे पाए में हणी छॾियो, जंहिंजो मतिलबु उहो त सूरी ते ॿुधाईं। बादशाह सलामत उन पक पकाणी खां पोइ सौदागर जी ज़ाल हार सिंगार करे आई। असां ॿिन्हिनि ॼणनि सारी राति रिहाण में गुज़ारी। बादशाह पुछियसि पोइ उहा ॻाल्हि तूं मूंसां छो कई? छोकिरे वरंदी ॾिनी हाओ साईं जंहिं वक़्तु तव्हांजा माण्हू मूंखे फांसी ॾियण ते हुआ त ओचितो उहा साॻी बानी ड्रोड़ी आई, मुङनि जी लप मुंहिंजे पेरनि में उछलाईं, खीर जो वटो अॻियां हारे हली वई, जंहिंजो मतिलबु उहो त सौदागर जी ज़ाल चवराए मोकिलियो वात में मुङ छो पिया अथई, अची खीर जहिड़ी ॻाल्हि करे ॿुधा बादशाह खे। सो बादशाह सलामत जे पाण इजाज़त न ॾिया त तव्हांखे हरगिज़ न ॿुधायां, फांसी चढ़ी वञा पर ॻाल्हि मुंहिंजे पेट में हुजे हा। बादशाह मूं वञी खीर वारो किसो पंहिंजे सिपाहियुनि खां पुछियो। जन बि शायदि ॾिनी त पोइ बादशाह छोकिरे खे चयो अड़े छोकिरा बराबरि तूं टके में इश्क कमायो, तूं वाक़ई अकुल वारो आहीं। अॼु ॾींहं खां पोइ तूं मुंहिंजे ख़ासि माण्हुनि में शामिलु आहीं। ईअं चई हिन खे घणो इनाम ॾेई रवानो कयईं। इते हिन कहाणी जी पुॼाणी थी। दोस्तों उम्मीद कयां थो त हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। दोस्तों मिलंदासीं नई कहाणी में, हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।